नहीं आते थे ना ये तो खंडे नहीं आती ये रिसोर्स नहीं खूबसूरत खूबसूरत फितरती नजारा जो मालक का यारे माँ भी खावाना दे खाई ना चाट तो वाला वो बता वाला के लिए सदाम सर अने असां खाई ॾींदे या माल पर आओ दिल दे रहा हूँ जेको भी बेराम न थी असां बिगड़ाड़ो हणण ॾे वांदा ही खाली करे छॾी तू शाम से छा रहना अगर होरिया वाला खाया सांगे तो सिद्ध लथो नी ऐं हिन जा दोस्तो कम ॾिठो हिकिड़ी शइ हथ में अथसि उहा रखी वेठो ऐं ॿी खे हणा अथसि कहिड़ो तरीक़ो खाईंदो बरोबर जो तरीक़ो बरोबर में दिया दादा ये वटा बा फुल करे तो पहले हमको वडो को ढंगा वडो खणी अरे भला हिन माई बुधाओ पोइ हेठि वेठा आहिनि के मारे में नहीं संबोधन में मुझे अपना है हा मेल मेल न हेॾो मेल न एक ये मेल ये साफ करने तो सुना ने इंदो या बस थोड़ो थोड़ो खर्च करो ना खाना सेवा मजाक कर रहा है बंद कराएंगे ना यो किलो खन चाहियो आहे पकोड़ा खाइने समोसा उहो तव्हां ॾींदव चाहियो आहे हाणे चयल आहे पैसा वो नहीं नो देखो फट गई नाज़रीन ये ॾिसो असां या मानी खाधी ते हिननि संबोसा खाराया असांखे हक़ीक़त में होलसेल जो सामान हुयो बोलदार वॾा में पुॼाइणो हुयो हक़ीक़त में असां पुॼायोसीं उन खां पोइ बुख लॻी संबोसा खाधासीं तव्हां बि इंजॉय कयो असां बि इंजॉय कयोसीं महिरबानी अब्बा फितरती नज़ारा सुम्हण थो वञे या कहिड़ा हाल अथई नाज़रीन लालची ऐं लानती ॻाल्हि साॻी हूंदी आहे न मुंहिंजे माइटनि जो रशको अचे पियो सामान खयूं मां उन ते चढ़ियो आयुमि सेठ जा मूंखे बिल ॾेखारणा हुया गैस जा हाणे मां गैस जा बिल ॾेखारे वारी हिननि सां गॾु आयुमि हाणे ख़बर न आहे किथे पहुतो आहियां ऐं कीअं पहुतो आहियां अचो त तव्हां मालक खां ॿुधायूं था अस्सलाम वालेकुम साजन वालेकुम अस्सलाम सलाम इहो तव्हां खे सामान सप्लाई करणो हूंदो आहे होलसेल जो दुकान जा हा होलसेल जो दुकान आहे सामान सप्लाई करणो हूंदो आहे उहो काथों खां वठी इहो हेॾो जो टाउन हूंदो आहे सूमर ते हा उहो कहिड़ा टाउन में शहर आहिनि तव्हां खे चवां पंहिंजो थियो सेठार जा नंगरे जा टालपुर बोज़दार ये नंढड़ा शहर जेको नंढड़ो पंधु आहे घंटे हिकिड़े में माण्हू पहुची थो वञे ऐं हे वीचारो जेको आहे हे असांजो ड्राइवर साहब ड्राइवर आहे हिन जे फटे ते आया आहियो हा हिन जे फटे आज़ादी हाल तव्हांखे घणो किरायो ॾींदा आहिनि साईं किरायो सफ़ा मुख़्तलिफ़ ॾींदा न नेठि बसि शुक्र आहे पंहिंजी पूरत साईं भाड़ो थोरो ॾींदा न तेल विझराए ॾींदा आहिनि भाऊ नंगरे जा बोदार वॾा हाणे न शहर वॾा माना तेल विझराईंदा आहिनि ॿियो बि तव्हां खां कुझु विझराईंदा आहिनि ऐं हे जेको हमरा साईं मां एंटरटेनमेंट लाइ आयो ॾिठो कहिड़ो हुयो साईं रोड वाक़ियो हुयो बसि संगत सां आयासीं हाणे मां काथों मोटियो आहियां हाणे तव्हां माशाल्लाह हिंगोर जा चढ़िया आहियो तव्हांजे फटे ते असांजे फटे ते बिना किराए बिना किराए किराओ दोस्तो इहो बि यादि रखियो हिन खां किराओ असां न वरितो आहे बोज़दारनि ताईं जेको फ्री आयो आहे मोटी बि फ्री हलंदो
ऐं हिन जे लाइ अञा ॿियो असां छा कयूं? खिदमत जो सामान अलॻि नाज़रीन हाणे सेठ हारजा में मुंहिंजो कमु हुयो मोटी वञा त मूंखे एतिरो नुक़सान न पियो आहे। हाणे मूंखे एॾो झाकनि वारो रोड हुयो दरे खां 100 किलोमीटर ताईं मूंखे ईअं जे फटे डानस कयो आहे मुंहिंजे पेट में गुड़ थी आहे। तो हाणे असां कोशिशि कंदासीं त ना चऊं था विलो खे ख़तमु कंदासीं ऐं ॿिए चकर हिननि सां न अचिजां। स्टाफ भी गलियाई है ना, तेल भी थोरो था विझराइजे न। हाँ साईं स्टाफ वाली ॾिस न एॾो ख़ैर सां शुरू थो थिए हिंगोर जा, वरी पोइ ख़ैर सां सिठार जा, वरी पोइ ख़ैर सां नगरे जा, वरी ख़ैर सां टालपुर, वरी साईं ख़ैर सां वॾा बोलदार, वरी ख़ैर सां वरी ख़ैर ख़ैर न काथे इंडिया जो बॉर्डर सम्झ एॾो बोलदार परे असां मां हिन जे सेठ खे इल्तिजा कंदुमि न गरीब जो हक़ कयो न त अॻिते बोलदारनि जे रोड खां फुरिजी वेंदे। संजय हलूं पिया। ख़ुदा हाफ़िज़। आला महिरबानी।